रिश्तो.com सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। रिश्तो.com में मुंहिंजा पेरेंट्स पहिरियों फर्स्ट टाइम जंहिं महिल ख़बर पइनि त आया हुया, हुननि जा काफ़ी सारा पैकेजिस हुया ऐं विदिन लिमिटेड पीरियड ऑफ टाइम में बि सुठो ख़ासो कवर थी वियो ऐं सुठो रिश्तो बि थी वियो। काफ़ी सारा प्रोफाइल ऑप्शन्स आहिनि, हर हिकु ॻाल्हि जीअं छोकिरीअ खे प्रेफरेंस खपे उहा प्रेफरेंसिस आहिनि विदिन दी वर्ल्ड और आउटसाइड इंडिया, किथे बि जिते प्रेफरेबल हुजे होॾे काफ़ी सारा ऑप्शन्स कीअं अलॻि अलॻि प्रोफाइल्स घर वेठे मिलनि था पिया ऐं हुन मां चूज़ करणु थो मिले। टाइम भी इतना नहीं था, माना कि तुरंत हो गए, टाइम भी बचे और प्लस घर बैठे बैठे मैंने प्रोफाइल देखी, सब कुछ मैंने अच्छे से देखा मोबाइल पे ही। इससे टाइम भी सेव हुआ और अच्छे खासे रिश्ते भी हुए। बहुत अच्छी, बहुत ऑनेस्टी और फर्स्ट ऑफ ऑल तो किससे बात होती एक टाइम में ही मना आंसर आ जाता था 1-2 दिन में। मुंहिंजी मॉम खे कॉन्टेक्ट कयो वियो हुयो। मुंहिंजी मॉम नॉर्मली मिडिल पर्सन हुई हिन में, सर जे थ्रू सर सां गॾु कोऑपरेशन भी मम्मी जो ई थींदो हुयो ऐं लास्ट में कीअं प्रोफाइल्स वग़ैरह मूंखे ॾेखारिया वेंदा हुया ऐं हर हिकु ॻाल्हि लास्ट में जेकी काउंसलिंग थी हुई उहा मूंसां गॾु थी हुई, जंहिंजे थ्रू काउंसलिंग काफ़ी सुठी अथनि, वन टाइम में कोई भी एग्री करे वेंदो। मेरे को विश्वास था उनके ऊपर क्योंकि इधर ही होगा मेरा, पर अभी मैं इधर आया तो मेरे को तुरंत ही रिस्पॉन्स अच्छे मिले, बात करने के बिहेवियर बहुत अच्छे मिले और मेरे को विश्वास था आगे बनकर मेरे को इधर ही मिलेगी। जो मैंने खाली रोशनी की आंखों में देखा था फर्स्ट टाइम मैं अपनी माँ की शक्ल देखी उसकी आंखों में, और टाइम पे मैं समझ गया हाँ मैं यही मेरी परफेक्ट पार्टनर हुई। हमारे को 1 साल हो गए। अभी भी कोई भी गर्ल हुजे उहो पंहिंजे हस्बैंड में पंहिंजी फादर फिगर ॾिसंदी आहे त नॉर्मली जीअं फादर जो बिहेवियर हूंदो आहे, हर हिकु ॻाल्हि जीअं उन्हनि जी महिनत हूंदी आहे, हर हिकु ॻाल्हि ॾिठी वेंदी आहे। त सेम मां अक्षय में उहो ई ॾिठो जंहिंजे करे मां इन्हनि खे लाइक कयो ऐं इवन मुंहिंजी फैमिली बि उन ई रीज़न जे करे लाइक कयूं। जीअं कि मुंहिंजे नानूअ पप्पा में फर्स्ट क्वालिटी इहा ॾिठी हुई कि पप्पा पाण खां नंढो हुजे चाहे वॾो हुजे सभिनीनि जी रिस्पेक्ट कंदा हुया, हर हिकु ॻाल्हि एज़ अ रिस्पेक्टफुल पर्सन रहंदा हुया। तीअं ई मां बि हिननि में ॾिठो, जीअं ई हिननि एंटर कयो त तीअं सभिनीनि वॾनि खे ब्लेसिंग्स वठणु हर हिकु ॻाल्हि जेकी बि हुई त सेम गोस कि जीअं कोई बि छोकिरी हूंदी आहे उहा पंहिंजे हस्बैंड में पंहिंजी फादर फिगर ॾिसंदी। छा तव्हां पंहिंजो नालो रजिस्टर करायो आहे? जे न त अॼु ई कराए छॾियो। रिश्तो.com सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी।